मेहर रिपोर्ट शान अली शेख मेहर 2 महीना अॻु मेहर में क़तल थियल गुलाम अब्बास चांडियो ऐं संदसि दोस्त भुट्टो मीरजत जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं मक़तूलनि जे वारसनि मथां कूड़ो केस दाख़िल करण ख़िलाफ़ साइमा असगर चांडियो मथे ते कफ़न पश पाए शाह जो रिसालो पेरनि उघाड़े थी। अयाज़ इनक़लाबी चांडियो आज़ाद असगर चांडियो जी अॻुवाणी में प्ले कार्ड बैनर खणी बाईपास खां एहतिजाजी मुज़ाहिरो करे मेहर थाणे जी मुख्य गेट आॾो एहतिजाजी धरणो हंयो। बाद में नेशनल प्रेस क्लब मेहर में सख़्तु एहतिजाज कंदे चयो त कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते साइमा असगर चांडियो चयो त मुंहिंजे चाचे गुलाम अब्बास ऐं संदसि दोस्त भुट्टो मीरजत जा कातिल आज़ाद आहिनि। पुलिस 2 महीननि गुज़रण बावजूदि कातिल जवाबदार गिरफ़्तार करे नाहे सघी। असांजे मथां मेहर मीरजत जे क़त्ल जो कूड़ो केस दाख़िल करायो आहे। असां पुरअमन माण्हू आहियूं। ज़बरदस्ती क़बीलाई झेड़नि में धिकियो पियो वञे। असीं पुरअमन शहरी मौलवी ख़ानदान सां वास्तो रखूं था। असां सां इंसाफ़ करे जवाबदार गिरफ़्तार कया वञनि, न त ॿिए सूरत में कराची IG सिंध जे ऑफिस अॻियां पाण मथां बाहि ॾेई साड़ींदासीं, जंहिं जी ज़िम्मेवार पुलिस ऐं मीरजत हूंदा। सिंध एक्सप्रेस न्यूज़।